नाज़िन काज़ी अहमद में सिंध जे मशहूर सुघड़ उस्ताद गुल बेग लुंड जी याद में सुघड़ भाई खान जतोई पारां सुघड़ कचेरी कराई वई। सुघड़ कचेरी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल सुघड़नि, शाइरनि, अदीबनि ऐं सहाफ़ियुनि वॾी तादाद में शिरकत कई। ख़िताब कंदे सुघड़ फ़क़ीर मियां दास सेलानी सुघड़ भाई खान जतोई, अली गुल भट्टी, माशूक धारेजो ऐं ॿियनि चयो त हर को पंहिंजे किरदार सां सुञातो वञे थो। उस्ताद गुल बेग लुंड वॾो ॾाहो दाना सुघड़ हुयो। उन्हनि चयो त उस्ताद गुल बेग लुंड खे सिंधी ॿोली सक़ाफ़त सां घणो प्यार हो। हिन केतिरा ई शागिर्द पैदा कया। अॼु खेसि यादि करे भेटा पेश कई पई वञे। उस्ताद गुल बेग लुंड हमेशह असांखे यादि रहंदो। जॾहिं त सुघड़ फ़क़ीर मियां दास सेलानी, उस्ताद अली गुल भट्टी, भाई खान जतोई, अली हसन चांडियो, अब्दुल रहीम चांडियो, गुलज़ार लुंड, मुनीर कुंभर, शाइर माशूक धारेजो, राणो खान कलोई, अजब गुल भट्टी ऐं ॿियनि शाइरी ॾोर, बेत, ॾठ, पुरोलियूं, पहाका, हुनर, सिंगार ॿुधाए वाह वाह कराए छॾी ऐं ख़ूब दाद हासिल कयो। सुघड़ कचेरी में मशहूर फ़नकार बशीर जतोई ऐं ॿियनि फ़नकारनि सूफ़ी राग कलाम ॿुधाए कचेरी में शरीक माण्हुनि खे झुमाए छॾियो।